अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 48 ॼणनि जूं हयाती मुकाए वियो। फौतियुनि जो अंग वधी 11,103 ताईं पहुतो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1772 नवां केस ज़ाहिर। फाल केसिस जो अंग वधी 35,163 थी वियो। 4,78,517 मरीज़ वायरस ते शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। ट्रंप जे इक़्तिदार जो सिज लही वियो। जो बाइडेन अॼु 46 अमेरिकी सदर जे हैसियत सां उहिदे जो कसम खणंदो। हलफ़ बरदारी जे मौक़े ते एहतजाज जे ख़दशे सबबि समूरे अमेरिका में सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। कैपिटल हिल में लॉकडाउन लागू। मेट्रो स्टेशन्स बि बंदि कया विया। अवाम सिलेक्टेड वज़ीर आज़म खे रद्द करे छॾियो आहे। अवाम इस्टेब्लिशमेंट लाइ कमु कंदड़नि खे शिकस्त ॾिनी। करप्शन जो राग आलाप ॾींदड़ इमरान ख़ान पाण करप्ट निकितो। कठपुतली वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾिए न त अवाम इस्लामाबाद जो रुख़ करे खाइण इस्तीफ़ा वठंदो। PTI भारत ऐं इसराइल जी फंडिंग सां हुकूमत में आई। अटो ऐं खंडु चोर हुकूमत खां जिंद छॾाइण लाइ कठपुतलियुनि खे घर मोकिलिणो पवंदो। BP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो उमरकोट लॻो खारोड़ो शहर में अली मर्दान शाह जी पहिरीं वरसी तक़रीब ते ख़िताब। परॾेही फंडिंग केस जे फ़ैसिले में देर करण ख़िलाफ़ PDM पारां इस्लामाबाद में इलेक्शन कमीशन जी ऑफिस आॾो एहतजाज। वॾे अंग में कारकुन शरीक अॻुवाणनि जो ख़िताब। वफ़ाक़ी हुकूमत ते छिती तनक़ीद। मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त असांजे नरम लहजे खे कमज़ोरी न सम्झो वञे। परॾेही फंडिंग केस में इमरान ख़ान मुख्य जवाबदार आहे। इलेक्शन कमीशन खे परॾेही फंडिंग केस जो फ़ैसिलो ॿुधाइणो पवंदो। मौजूदा हुकूमत चूंडियल न आहे पर मरी वई आहे। इमरान ख़ान इसराइल ऐं भारत जे फंडनि मां चूंडियूं विढ़ियूं, उन ई ते पंहिंजी पार्टी ठाही आहे। चोर चोर चवंदड़ हाणे सभिनी खां वॾो चोर निकितो आहे। इमरान ख़ान खे इसराइल ऐं भारत मां फंडिंग थी। 6 साल गुज़रण बावजूदि परॾेही फंडिंग केस जो फ़ैसिलो न आहे ॿुधायो वियो। अॼोको एहतजाज लॉन्ग मार्च जो ॾेख रही रहियो आहे। मुल्की तारीख़ जो सभ खां वॾो फ्रॉड तहरीक इंसाफ़ परॾेही फंडिंग केस आहे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो इस्लामाबाद में इलेक्शन कमीशन जी ऑफिस आॾो एहतजाज खे ख़िताब। वफ़ाक़ी हुकूमत इलेक्शन कमीशन अॻियां PDM जे एहतजाज खे नाकाम करार ॾेई छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़, फवाद चौधरी ऐं शीरीन मज़ारी जो चवणु आहे त अवाम PDM खे रद्द करे चुको आहे। मौलाना फज़ल रहमान खे पंहिंजे दिमाग़ जो इलाजु कराइणु घुरिजे। पाकिस्तान में करप्शन जी कहाणी इसाक डार खां सवाइ अणपूरी आहे। सनवे जो पुलिस जे क़त्ल थियल औरत वज़ीरा छछर जे मामे जे घर ते चढ़ाई। ॿारड़नि औरतुनि ते तशदुद, तकी हसन गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त वज़ीरा छछर जे क़त्ल में मुलवस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ चढ़ाई कई आहे।